ही महीनो आहे सफ़र जो। कहिड़ो महीनो आदा? ऐं तव्हांखे ख़बर वा त हिन सफ़र जे महीने में माण्हुनि जे ज़हननि में वॾा वहम आहिनि। कुझु शरई ॻाल्हियूं आहिनि, शरई मसइला जेके तव्हां सदाईं पुछंदा आहियो, उहे बि तव्हांखे ॿुधाए छॾिया। हाणे इहा शरीयत पाक जी मुखालफ़त में माण्हुनि चयो आहे ऐं माण्हू सम्झनि था त बाबा जेको हीउ सफ़र जो महीनो आहे न, इहो ॾाढो मनहूस महीनो आहे ऐं इहो बुछड़ो महीनो आहे ऐं इन में माण्हुनि जे मथां मुसीबतूं नाज़ुल थींदियूं आहिनि ऐं माण्हुनि जे लाइ मसइला थींदा आहिनि। मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहे माण्हुनि जूं जाहिलियत वारियूं ॻाल्हियूं आहिनि। अल्लाह जे हबीब पाण सही हदीस में फरमायो आहे, बाबू फरमायो आहे, ला सफ़र, सफ़र जी बदशुगूनी ऐं सफ़र जी नहूसत का बि शइ न आहे। हर महीनो मुंहिंजे रब जो ख़ल्क़ियल आहे। अहिड़ी तरह माण्हुनि जो हिन महीने जे बारे में कुझु ख़्याल आहिनि। माण्हू चवंदा आहिनि त बाबा हिन महीने में नई जॻह बि न ठाहियो, इहो बि ग़लति आहे। हिन महीने में को वॾो सफ़र बि न कयो, छो? चई मुसीबत ईंदी, ग़लति आहे। हिन महीने में शादी बि न कयो, छो? चई इन जे करे जो आहे शादी नाकाम थी वेंदी, इहो तसवुर बि ग़लति आहे। हिन महीने में को बि नओं कारोबार शुरू न कयो, इहो बि ग़लति आहे। छो? जे कारोबार शुरू कंदव त तव्हांखे उन में नुक़सानु थींदो। अदा इहो बि वहम ग़लति आहे। अहिड़ी तरह के माण्हू चवंदा त हिन महीने में 13 तेज़ियूं आहिनि। ये 13 तेज़ियूं छा आहिनि? 13 तेज़ियूं माना हिन महीने जूं पहिरियों जेके 13 तारीख़ूं आहिनि, माण्हू चवंदा आहिनि त इहे पहिरियों तारीख़ूं सफ़ा ख़तरनाक आहिनि। इन्हनि में वॾी नहूसत आहे, इन में वॾी बदबख़्ती आहे, इन में वॾी बदशगुनी आहे, बलाऊं लहंदियूं आहिनि। लिहाज़ा पहिरियों 13 तेज़ियूं त काॾे ॿाहिरि निकिरो ई कोन। मुंहिंजा भाउ, इहो तसवुर बि शरीयत जे बरख़िलाफ़ आहे। मुंहिंजे महबूब पूरे महीने लाइ फरमायो आहे, ला सफ़र, सफ़र जी बदशुगूनी का बि शइ कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह असीं जाहिलियत जे ज़माने वारा कोन आहियूं, असीं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा करीम जा उम्मती आहियूं। अहिड़ी तरह माण्हुनि जे ज़हन में इहो हूंदो आहे त बाबा जेको सफ़र आहे, उन सफ़र में माण्हू अहिड़ा के बि कम न करे जेके नवां हुजनि, बसि एहतियात करे। वरी के माण्हू छा कंदा अथव, उहे हिन महीने में सूरत मुज़म्मिल जो ख़त्मो कढाईंदा आहिनि, पर उन लाइ वरी छा कंदा, उन लाइ चणा ओॿारींदा या कणक उहा ओॿारींदा। कोहर सिंधी में चइबो आहे कोहर पचाइणु। पोइ उहे कोहर पचाए या चणा पचाईंदा या को ॿियो दाणो ॿिज जेको आहे उनखे जेको आहे सो ओॿारे करे पोइ ख़त्मो सॼो क़ुरान न, बसि रुॻो सूरत मुज़म्मिल जो ख़त्मो ॾियारे। पोइ चवंदा हाणे कोहर ऐं चणा विरहायो, छो? चई इहे 13 तेज़ियूं ख़तमु थींदियूं, नहूसत ख़तमु थींदी। आलिमनि फरमायो आहे, हर उहा घड़ी जंहिं घड़ीअ में तूं अल्लाह जी नाफ़रमानी करें थो, उहा घड़ी तुंहिंजे लाइ बद आहे, उहा तुंहिंजे लाइ बदबख़्ती आहे। पर हर उहा घड़ी जंहिं घड़ीअ में तूं अल्लाह जो फर्मा बरदार हाँ, उहा घड़ी बुछड़ी कान हूंदी आहे, उहा तुंहिंजे लाइ भली हूंदी आहे। हाणे इहो सूरत मुज़म्मिल जो ख़त्म ॾियारणु, हूअं आम तौर ते जेकॾहिं ख़त्म ॾियारिजे क़ुरान आहे, सूरत मुज़म्मिल पढ़ो, सूरत मुल्क पढ़ो, सूर यासीन पढ़ो, रहमान पढ़ो, अलहमद खां वठी वन्नास ताईं सॼो क़ुरान पढ़ो। पर इहो तसवुर रखी, इहो अक़ीदो रखी करे त बाबा 13 तेज़ियूं ख़त्म ॿी शइ सां कोन थींदियूं, सूरत मुज़म्मिल सां थींदियूं ऐं जे चणा पचाइबा उहे विराइबा त पोइ ख़त्म थींदियूं। आलिमनि फरमायो आहे, इहो सम्झणु ग़लति आहे, ग़लति आहे, नाजाइज़ आहे। लिहाज़ा असां खां मां हर साल ॿुधायां थो, हर साल माण्हू साॻा मसइला पुछनि था त साईं मौली साहब ॿुधायो त हिन सफ़र में मुसीबतूं ईंदियूं आहिनि। मां फ़क़ीर जो अॼु जेको जो आहे चवणो आहे उहो क़बूल कर। हिन महीने में वधि खां वधि इस्तग़फ़ार पढ़, इबादत जी पाबंदी कर, मुंहिंजे महबूब ते दुरूद ऐं सलाम पढ़ंदो कर। दुरूद जे सदके अल्लाह सभु मुसीबतूं ऐं बलाऊं टारे छॾींदो आहे। हिन महीने में हूंदियूं कोन्हनि, पर जे हूंदियूं त रब टारींदो। मुंहिंजा भाउ अज़ीज़, आज़माइश त कॾहिं बि अची सघे थी। छा रबीउल अव्वल में माण्हू वीचारा फ़ौत कोन थींदा आहिनि? छा थींदा आहिनि? केॾो बरकत वारो महीनो। हज कंदे माण्हू वीचारा हज में एहराम जी हालत में शहीद थींदा। पोइ माण्हू छा चवंदो?
माण्हू चवंदो आहे ज़ुल्ह जो ख़राबु आहे, न न नऊज़ बिल्ला, मुंहिंजा भाउ ईअं सोचणु ग़लति आहे। हीउ सफ़र जो महीनो आहे ऐं माण्हू इन में इहे ॻाल्हियूं सम्झनि था ऐं उन्हनि जे ज़हन में इहे वहम आहिनि, इहे बुत परस्ती वारा ख़्याल, इहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बि हलंदा हुआ, इहे अॻु में बि ख़्याल हुया। तॾहिं त नबी साईं पाण फरमायो ला सफ़र, सफ़र जी नऊस त का बि शइ कान्हे। मां उमेद कयां थो त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी ऐं तव्हां सम्झी वेंदव त बाबा सफ़र जो महीनो बदबख़्त न हूंदो आहे। अदा अलाह आज़माइश ॾियणु चाहे त कॾहिं बि अची सघे थी या कोन? ॻाल्हायो बाबा। आज़माइश इम्तिहान मोमिन जे मथां जॾहिं अलाह मोकिलणु चाहे त अलाह मोकिले सघे थो। लिहाज़ा इन ॻाल्हि खे वहम में आणण जी का ज़रूरत ई कोन्हे।